मन युशरिकु फी ज़ातिही व सिफ़ातिही व आदातिही व आयातिही रुअयत यतबर्रकु बिग़ैरिही मिन नबिय्यिन व वलिय्यिन व तक़िय्यिन व नक़िय्यिन व नसीमिन व हसीनिन व जमीलिन व सग़ीरिन व कबीरिन फ़अलैहिल ख़ुस्रान वल वबाल। सुम्म नशहदु अन्न सय्यदना व सनदना व मासूमना व मनज़ूमना व मक़सूदना अजदरुल खल्क़ जदीरना अअज़मुल खल्क़ व अनवरुल खल्क़ व अकमलुल खल्क़ व अशरफुल खल्क़ व अजमलुल खल्क़ व अहसनुल खल्क़ मिनल हुस्नि वल इदारति वल हिदायति वल हिकायति वल इनायति वल अमामति वल इमामा अअलाना व अजलाना व अतक़ाना व अजहदना व अज़हदना व अकबरना व अख़तरना अहमद अनवर अजदर औसक़ अनवर अजमल अकमल ला। सुम्म नशहदु अन्न हबीब रब्बिना व समदना महबूब जदलना व नज़लना ईमानना मुबय्यिन फ़ुरक़ानना हादी सबीलना रौनक़ जुदरानना हुवा उद्वतुन नुज़मतुन क़ुदवतुन रुतबतुन उसवतुन हसना व बिदलाइलिल क़ाहिरतिल ग़ालिबतिल ज़ाहिरतिल बातिना सईद इला सिदरतिल मुंतहा फी लैलतिल मिअराज कशफत दुजा। सुम्म दना फतदल्ला फकान क़ाब क़ौसैनि औ अदना फ़अौहा इला अब्दिही मा औहा। वक़ाल अल्लाहु तआला फ़ी मक़ामिन आख़र वनुनज़्ज़िलु मिनल क़ुरआनि मा हुवा शिफ़ाउन व रहमतुल लिल मुमिनीन वला यज़ीदुज़ ज़ालिमीन इल्ला ख़सारा। वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अरहम उम्मती बि उम्मती अबू बकर व अशद्दुहुम फी अम्रिल्लाहि उमर व अस्दक़ुहुम हयाअन उस्मान व अक़ज़ाहुम अलीयुल मुर्तज़ा व फ़ातिमतु सय्यदतु निसाउ अहलिल जन्नह। औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल हुसैन मिन्नी व अना मिनल हुसैन मन अहब्बल्लाहु अहब्ब हुसैनन व हुवा सिब्तुम मिनल अस्बात। व क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या अली अंत अखी फिद दुनिया वल आखिरा व फी रिवायतिन उखरा अना मिन अलीयिन व अलीयुम मिन्नी। व क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलीयुम मअल कुरान वल कुरान मा अली। सदक़ल्लाहुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। आशिक़ रसूल बा आवाज़ बुलंद मुझे सोने हुसैन जे नाने मदीने वारे साईं ते जागी करे ॾाढा सलाह शरीफ़ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व सल्लिम तस्लीमन दाइमन अबदन अबदा।
अवल तारीफ़ उन जी जंहिं जोड़ियो ही जहान। असां बुखारी सैयद खानपुर शिकारपुर को सफ़र करे आयासीं। असां पंहिंजे वाइज़ में पीरन जो कलाम भी पढ़ंदा आहियूं, रब जो क़ुरान भी पढ़ंदा आहियूं। जेके ॻाल्हि वणे उहो सुभान अल्लाह चवे। बेटाई घोट तो फरमाए अवल तारीफ़ उन जी जंहिं जोड़ियो ही जहान। नवाज़े नेमतुन सां पोइ कयईं किरोड़े एहसान। अशरफुल मखलूकात चई वे तर वधाई मानो। सचो जो सुबहान फबे अय्य आलाए रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। सारी रात जागी जिन याद कयो सुबहान। आशिक अब्दुल लतीफ चवे तन जी मिट्टीअ बि लधो मान। ओ कख सड़ने पन सड़न सड़े साओ गागो। जिन रिझायो अलाह तो न चे तन खे। बेटा तो चे ओ की अल्लाह अल्लाह कन से दुख्या की न रहने। न लालच का दुनिया जी न को ब्यो ही था घुरने। से सदाई खुश रहन जिन रिझायो पंहिंजे रब खे। सरदार जे सदके सभिनी खे मान मिलियो वा। महबूब मिठे जे ख़ातिर ही क़ुरान मिलियो वा। आए क़ुरान असांखे मदीने वारे साईं जे सदके मिलियो वा। सरदार जे सदके सभिनी खे मान मिलियो वा। महबूब मिठे जे ख़ातिर ही क़ुरान मिलियो वा। सलवात अदा पढ़ त वयल भाग वरे थो। ईसा मूसा नूह नबी उते रोवंदा पया मशर जे मैदान में। ईसा मूसा नूह नबी उते रोवंदा पया। अरबी अॾ हलो मुंहिंजा मिठा उते चवंदा पया। जानब यारो अरबी कजे ॿिया यार कबा काॾे। प्यार मिले जे पुनल जो त ॿिया प्यार कबा काॾे। सरदार अरबीअ जे हूंदे हिते हथरादो सरदार कबा काॾे। हिकिड़ो ई गुलगंज वा त ॿिया हार कबा काॾे। साईं गुलशन हैदरी हे असांजे पुराणनि मासातनि जे मुरीदनि जो ॻोठ। असांजा साईं नबी शाह मरहूम, साईं सैयद सचल शाह मरहूम, उनजा जमाती महेसर बिरादरी, मेंगल बिरादरी। अल्हम्दुलिल्लाह मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे। ईअं सम्झो मां पंहिंजे मासातनि जे मुरीदनि जे ॻोठ में वाइज़ करणु आयो। अॼु खां तक़रीबन 3-4 साल अॻु में बि आयोसि। वरी 3 सालनि खां पोइ जमात यादि कयो आहे। अल्लाह से मुंहिंजी हाज़िरी क़बूल फरमाए। इमाम हुसैन जे शान में दिलि चे थी ॿ लफ़्ज़ चवां, छो त अॼु ॾींहुं बि सोणे हुसैन जे बाबे अली जी शहादत जो ॾींहुं आहे। अल्लाह वारे अजीब लफ़्ज़ लिखिया। हुसैन हाफ़िज़ हुसैन कारी हुसैन हक़ जो इमाम आगे। असां सिद्दीकी आहियूं, असां फारूकी आहियूं, असां ओस्मानी आहियूं। हथ मथे करे जो असां हैदरी भी आहियूं। असांजो अक़ीदो आहे जेको मुर्शिद सोणे अली खे न मञे उन जे मुंहं में लख लानत हुजेसि। असां हसनी, असां हुसैनी। हुसैन हाफ़िज़ हुसैन कारी हुसैन हक़ जो इमाम आगे। हुसैन गाज़ी पको नमाज़ी हुसैन जो त आली मकाम आगे। हुसैन तैयब हुसैन तागिर हुसैन जो त प्यारो नाम आगे। हुसैन नालो व अज़मतुन जो हुसैन उनवान व जुर्रतन जो। हुसैन सरदार व जन्नतिन जो हुसैन रहबर व मुजाहिदन जो। हुसैन आलिम हुसैन काज़ी असांजो उनखे सलाम आहे। चतो हुसैन करबल में पढ़ियो कुरान। अज बुखारी सैयद के कुर्सी ते वियारे कुरान तो पढ़ाए। करबला में खीमे जे अंदर सोने हुसैन जे अहल बैतन कुरान पढ़ियो हो। हुसैन करबल में पढ़ियो कुरान। हुसैन तीरन में अनेती नियत। हुसैन बचड़ा कुहाया उतड़े। हुसैन बदले में वरतिया जन्नत।
बिगिश्त जागिन बुलंद दर्जा हुसैन जो उत मकाम आगे चवे तो खालिद इब्न हकानी। ए लफ्ज़ भी मुझे शहीद इस्लाम जा लिखलन। अल्लाह डॉक्टर साहब जी कब्र ते रहमत फरमाए। चवे तो खालिद इब्न हकानी हुसैन जो दगो अजीम दगवा, हुसैन जो दगवा जिहाद वारो मुहिब इन जो समूरो जगवा। करे गिला जो हुसैन जी जन्नत उनयते हराम आगे। तो बेशक करे गिला जो हुसैन जी जन्नत उनयते हराम आगे। हुसैन हाफिज हुसैन कारी हुसैन हक जो इमाम आगे। हुसैन गाजी पको नमाजी हुसैन जो ताली मकाम आगे। अल्हम्दुलिल्लाह अञा जमात अचे थी आवाज ॿुधी अल्लाह कबूल फरमाए। अज ये समझो गुल मोहम्मद मुगेरी में रात जी हिन बरकत वारी ख़त्म जी रात कुरान जी रहमत जो मींहुं थो वसेव। अञा त मूंखां बाद मिठी ज़ुबान सां कुरान जो लोलियूं त साईं मौलाना मोहम्मद इब्राहिम मेखो साहब ॾींदा। साईं मोहम्मद इब्राहिम जो आवाज़ ॿुधंदो त तव्हांखे साईं मौलाना शहीद तबलीग शहीद इस्लाम रईसुल वाइदीन हज़रत से मौलाना अब्दुल रज़ाक मेखो साहब रहमतुल्लाह अलैह जी जवानी तव्हांखे यादि अचे। जैसा गॾु सफ़र साईं गुलशन हेतिरी बि कया। हा साईं मुंहिंजा दोस्तो अॼु 21 रमज़ान 22 जी रात सन 1445 हिजरी बमुताबिक 1 अप्रैल सन 2024 सूमर जे ॾियारे अंगारे जी रात तव्हांजो जलसो शुरू थियो हो। हाणे रात जा 12 थी विया आहिनि। तारीख़ तब्दील थी वई आहे। तव्हां वेठल जमात खे अल्लाह जा मलाइक ॿिन्हिनि जे जलसे जो सवाब लिखंदा। याद कजांइ हाजी गुलशन हिन ॻोठ जो ही जलसो मुगेरी साहिबान जो मक्सी साहिबान जो चांडन साहिबान जो महेसर साहिबान मेंगल साहिबान जी महिनत सभिनी जी अॼु हुननि जो तारीख़ में ही जलसो अल्लाह ताला वटि ॿिन्हिनि जो लिखिजी वियो। ॾाढी ख़ुशी थी आहे। ख़तीब सिंध बलोचिस्तान हज़रत मौलाना साईं गुलशन हैदरी साहब जन जे वास्ते सां मोहतरम जनाब बहु उस्ताद अब्दुल हफीज़ मुगेरी साहब ऐं कराची को हज़रत मौलाना साईं अब्दुल अजीज़ मुगेरी साहब भी फोन कंदा रहा तव्हांजे जलसे जे लाइ पारत कंदा रहा। अल्लाह से सभिनी जी मेहनत कबूल फरमाए। महफ़िल भी शान वारी मजलिस भी बरकत वारी महीनो भी बरकत वारो वरी घड़ी भी कुरान जे ख़त्म जी बरकत वारी। फरमाए त जई जगह ते कुरान जो ख़त्म पूरो थींदो आहे अल्लाह ताला रहमत जे मलाइकनि खे मोकिलींदो आहे। वञो मुंहिंजा बाना मां दुआ घुरंदा मलाइको आमीन तव्हां कजो न अर्शन ते क़बूल मां रब कंदो। ईअं सम्झो क़बूलियत जी रात आहे। अल्लाह मुंहिंजे हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॻाल्हि सची आहे। अॼु हिन गोल मोहम्मद मुगेरी जे ॻोठ में जीअं जमात आई आहे त रहमत जा मलाइक बि गॾु वेठा। ॾाढी ख़ुशी थी आहे। रमज़ान जे लफ़्ज़ में ई कमाल आहे। रमज़ान जे लफ़्ज़ में 5 अखर अथव रा मीम ज़ाद अलिफ ऐं नून। फरमाए रमज़ान शरीफ जी रात ही चवे त हे महीनो मोमिनन रोज़ेदारन मुसलमानन जे लाइ रहमत जो महीनो आहे। तॾहिं त रब साईं पहिरों ॾहाको ई मोमिनन जे लाइ रहमत जो ॾहाको रखायो। रमज़ान जो ॿियो अखर मीम इन मीम में इशारो आहे त मग़फ़िरत वारो महीनो आहे। तॾहिं त रब साईं विचों ॾहाको ई मोमिनन जे लाइ मग़फ़िरत जो ॾहाको रखायो। रमज़ान जो टियों अखर ज़ाद इन ज़ाद में इशारो आहे त हे महीनो रोज़ेदारन क़ुरान जो हक़ अदा करण वारनि रमज़ान शरीफ जो एतिराम करण वारनि जे लाइ रब साईं जन्नत जी ज़मानत जो महीनो रखायो आहे। ये जो आखिरी ॾहाको शुरू थियो आहे न अल्हम्दुलिल्लाह अॼु 21 को शुरू थियो आहे। अॼु 22 जी रात आहे। जन्नत जी ज़मानत हिन ॾहाके में मिलंदी आहे। अव्वलुहु रहमतुन व औसतुहु मग़फ़िरतुन व आखिरुहु इत्क़ुम मिनन नार।
मुझे महबूब साईं फरमायो त आखिरी डाको जहन्नम को आजादी जो डाको आ, जन्नत जी ज़मानत जो डाको आ। अलिफ तो चवई हिन महीने में अल्लाह उल्फत कंदो आ, मोहब्बत कंदो आ। रमजान जे नून में इशारो आ त हिन भलारे महीने में जॾहिं को चंड बीठो आ, ईद जे चंड ताईं मिंट मिंट में, सेकंड सेकंड में, कलाक कलाक में, सुबुह हुजे, मंझंदि हुजे, शाम हुजे, रात हुजे, अल्लाह मोमिननि जे मथां, रोज़ेदारनि जे मथां पंहिंजी रहमत जो नूर ई नूर वसाईंदो आ। हिन साल त मौलाना ख़बर ई न पई, गर्मी त महसूस ई न पई। हाँ तकलीफ़ थी का रोज़े में? 22 रोज़ा ईअं गुज़री विया, पाणीअ जी उञ ई न पई लॻे। बदनसीबा जेको हेड़ी आसानी में भी रोज़ा न रखे। हाँ पाण फरमायाऊं त हिकड़े रोज़े जे करे अल्लाह साईं मां मुहम्मद जे उम्मती के जहन्नम जी बाहि को एडो परे करे छॾींदो, जियां पखियुनि में काउ पखी जंहिंजी उमिरि वॾी थींदी आ, उहो ॼमे उनखे रब पर ॾे, वो पखी उड़ंदो रहे उड़ंदो रहे उड़ंदो रहे जेसि ताईं जीअरो सॼी हयाती पियो उड़रे। जेतिरा मेल किलोमीटर उड़री वेंदो, हिकड़े रोज़े जे करे मां अल्लाह रोज़ेदार खे एतिरा मेल जहन्नम जी बाहि खां परे करे छॾींदो मां। लिखंदा त पखियुनि में वॾी उमिरि कांव जी थींदी आहे। अॻे सिंधीअ में वॾड़ा चवंदा हुआ कॾहिं कॾहिं, अबा फिलाणो त मरे ई नथो, अलाए माइटनि खां कांव जी हॾी खाराई अथव, ये चवणी हूंदी। फिलाणो त 100 साल के भी टपी वियो, मरे ई नथो, अलाए कांव जी हॾी खाराई अथऊं। अल्लाह उमिरि रब जे हथ में आहे। बस जॾहिं भी रब घुराए त शल कलमे सां घुराए। हा ख़ात्मो शल ईमान ते थिए। ॾाढी ख़ुशी थी। हाफ़िज़ साहब कहिड़े पढ़ायो ख़त्म वेठो? हाफ़िज़ अंदर छा नालो अथव? वाजिद अली। हाफ़िज़ वाजिद अली जे क़ुरान जो ख़त्म पूरो कयो, अल्हम्दुलिल्लाह। पाण फरमायूं रमज़ान में अल्लाह एडो सखी आ, जेको नमाज में कुरान जी तिलावत थो करे, रुगो 3 आयतूं तिलावत करे त रब नामे आमाल वारे लिखण वारे मलाइक के चवे तो मुझे महबूब जे उम्मतीअ जो सवाब लिख, ॼणो 3 ॾाचियूं मां रब जी राह में ख़ैरात कई। मां रात गंदावा में वाइस कयो, ज़िला झलमक्सी। अल्हम्दुलिल्लाह पाण भी हाफ़िज़ भी आया। अल्लाह जी मेहरबानी आ, नाज नखरो नाहे, वॾाई को रब बचाए। शुक्र आ रब मुखे हिन साल 18 रोज़ 18 दफ़ो कुरान मजीद जो ख़त्म ॿुधाइण जी तरावीहनि में तौफ़ीक़ नसीब कराई। कोशिश कंदो आहियां पंहिंजो ख़त्म 17 रमज़ान जी रात कढी पोइ ॿियनि वाइज़नि ते वेंदो आहियां, जलसनि ते। मुंहिंजो बाबो मौलाना सैयद अब्दुल गफूर शाह बुखारी 80 साल जी उमिरि, पोइ भी कुर्सीअ ते वेही 20 रकाता कुरान ॿुधे पियो, 2 सिपारा पढ़ा पियो। मुंहिंजो बाबा तव्हां कमज़ोर हो, शुगर जा मरीज़ हो, आराम कयो। चई पुट अलाए छा हयाती, ॿीहर अब्दुल गफूर शाह खे अलाए रमज़ान नसीब थिए अलाए न थिए। अक्सर ॻोठ वारा बाबे खे सुञाणींदा हूंदा। 16 साल बेर शरीफ में रहिया, पढ़ियूं पढ़ायूं, हाणे ज़ईफ़ थी विया आहिनि, कमज़ोर, नज़र कमज़ोर अथनि। पोइ बि इश्क कुरान जो बाबे जो एॾो आहे जो 2 सिपारा मां मुसले ते पढ़ायां पियो। पोइ बि चए पियो पुट हेड़ा मौक़ा अलाए नसीब ॾियो थियनि अलाए न थिए। हिते डंडा डुटा भी लवाइनि था, हाफ़िज़ ते कावड़िया वेठा आहिनि। हाफ़िज़ एॾो पढ़ई थकाए छॾई, इश्क कोन ई कुरान जो। मां त चवंदो आहियां कंबर वारो गुल मोहम्मद मुगेरी जे ॻोठ में सालियाना ख़त्मुल कुरान जे जलसे में अचण वारो, मां त चवंदो आहियां रमज़ान महीनो ई कुरान जी सालगिरह जो महीनो। रमज़ान कुरान जे जश्न जो महीनो आ। तॾहिं चए तो शहरु रमज़ान अल्लज़ी उनज़िल फ़ीहिल कुरान। जमात जागी थी माशाअल्लाह। ये तो कुरान जे इश्क में वेठा। शहरु रमज़ान अल्लज़ी उनज़िल फ़ीहिल कुरान। चए तो कुरान रमज़ान में आ, रमज़ान कुरान में आ। नारे तकबीर, शान मुस्तफा, शान सहाबा,
शान हलबत जिंदाबाद शान कुरान मजीद खत्म तवा भी कढंदा हो खत्म असां भी कढंदा हो पर अच त मां तोखे मुर्शिद सोने अली जे खत्म जो अहवाल ॾियां अली जी निस्बत कीअं हुई कुरान सां अच त ॿुधायां छो त ॾींहुं बि तो सोने अली जी शहादत जो आहे न अली अलिया अम्मा खातून जन्नत अम्मा बीबी फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह अन्हा हसन हुसैन जी अम्मड़ मदीने वारे साईं महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी लाडली न्याणी जेका पंहिंजे बाबे मोहम्मद सां मिलण ईंदी त बाबो साईं उथी बिही पंहिंजे कुलनि तो चादर लाए न्याणीअ जे लाइ हेठि ज़मीन ते चादर विछाए मुज़म्मिल चादर बाबो उथी बिही इस्तक़बाल कंदो हो अॼु माण्हुनि खे वरी न्याणी नथियूं वणनि हा साईं न्याणी ॼमे थी त मुंहुं ख़राब आहे धीअ जाई आहे मरे आहे जान छुटे आहे धीअ थी ॼमेसि त मुंहुं ख़राब अथसि वरी जे पुट ॼमे थो त पोइ मिठाइयूं पोइ गाने जो आवाज़ पोइ छठियूं अलाए छा छा ख़ुशी थो करे ख़बरदार न्याणी रहमत थी पुट नेमत थी मुझे हबीब फरमायो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अड़े पुट जे ॼमण ते तोखे सोट मुबारक ॾींदई मासी चाची ॾाॾी नानी यार दोस्त मुबारक ॾींदई पर न्याणीअ जे ॼमण ते मुंहुं ख़राब न कजांइ न्याणीअ जे ॼमण ते सोना तोखे ॿियो को मुबारक न ॾे त न ॾे मां अरबी घोट मिठो मोहम्मद मुबारक ॾींदई यारनि जी मुबारक मथे या मदीने वारे साईं जी मुबारक मथे उहा बि त न्याणी हुई जेके काफर पंहिंजी न्याणीअ खे काफर नबी साईं जे दर ते वठी आयो चवण लॻो मुस्लमाननि जा नबी मां आहियां काफर मुंहिंजो घर ख़ाली आहे न्याणी अकेली आहे बालिग आहे इज्जत ऐं असमत जी हिफ़ाज़त करणी आहे मां वञा थो वापार जे ख़्याल सां 12 मुल्क 15 ॾींहं सोना तूं मोहम्मद सिद्दीक़ वा सादिक वा अमीन वा सोना तुझे घर मुंहिंजी न्याणी अमानत में रहंदी 15 ॾींहंनि खां पोइ मां वठी वेंदोमांसि काफ़र बि मञनि पिया त मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा सचो आहे अमानतदार आहे मस्जिद में कुछ गोड़ तो हले हाफ़िज़ ने के चुप करायो हिते आवाज तो अचे कुरान जो अदब क्यों सैयद जो अदब क्यों चुप कराए इन्हनि खे को वनी इन्हनि खे झले अल्लाह अकबर कबीरा अम्मा फातिमा जी अज़मत तो कुर्बान वञा अख मारे कर न्याणीअ जी ॻाल्हि निकती आ त ॻाल्हि समझाया तो मुझे साईं के काफर तो चे मुंहिंजी न्याणी तव्हां जे घर अमानत में रहंदी मथो घाड़ो न्याणीअ खे नबी साईं घर वठी आया चए ठीकु आहे पुट 15 ॾींहंनि खां पोइ पंहिंजी न्याणी वठी वञजांइ पंहिंजा बि मञनि पिया पराया बि मञनि पिया सजण बि मञनि पिया त मुंहिंजे सोणे खे दुश्मन बि मञनि पिया आशिक़ रसूलो तवजो कयो मुंहिंजो महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घर जो आया बीबी आयशा जो वारो हो अम्मा सिद्दीक़ा जे हुजरे में साईं ॾिठो त काफ़र जी न्याणी मथो उघाड़ो अथसि असां वटि 15 ॾींहं अमानत में रहण आई आहे त मुंहिंजे साईं फरमायो आयशा जी मुंहिंजा साईं घर में को इज़ाफ़ी कपिड़ो आहे खणी आ न्याणी त काफ़र जी आहे पर उम्मत न्याणी त मां मोहम्मद जी आहे मथो ढके असांजो महबूब न्याणियुनि जा मथा ढकाइण आयो अल्लाह ए वरी नबी जे इश्क में न्याणियुनि जा मथा तो उघाड़ो कराई नबी जो अखलाक ॾिसो हिकिड़ा वरी तहज़ीब ते लथा सिंध जी तहज़ीब जामशोरे में यूनिवर्सिटियुनि में कॉलेज जी छोकिरियुनि खे रोड ते मथो उघाड़ो करे नचाइनि था चे शायदि सिंध जी सकाफ़त आहे सकाफ़त न आहे बेग़ैरती आहे खुदा जो कसम ए असांजा आॾो अछी ॾाढ़ी त जमाती वेठो आहे वॾड़ा वेठा आहिनि हे जेका सिंधी टोपी पातल आहे न इहा सिंध जी सकाफ़त आहे एॾो हाजी साहब वेठो आहे अजरक सां गाड़ी सिंध जी टोपी ॾिसो इन सिंध जी टोपीअ में ई मस्जिद जो मेराब ठहियल सही थो चवां ग़लति सकाफ़त इहा आहे को दौर हूंदो असांजा वॾा ॻाल्हि कंदा हुआ जेका न्याणी मथो उघाड़ो करे त उनखे को निकाह में क़बूल ई न कंदो अल्लाह जे नबी काफ़र जी न्याणीअ जे लाइ मथो तो ढकाए बीबी आयशा साण घर में चक्कर हणी मोटी आई अल्लाह जा हबीब घर में को इज़ाफ़ी कपड़ो कोने साईं छा सां मथो ढकाया हेरे तक जाए
लोलाक जे सरदार जो अखलाक ॾिसो सोने पंहिंजे कुलनि तो नबवी मुज़म्मिल चादर लाथी या चादर लाए फमा आयशा ब टुकड़ा करेस हिकड़ो टुकड़ो मां मोहम्मद जे ला काफी आ हिकड़े टुकड़े सां काफर जी न्याणीअ जो मां मोहम्मद जी उम्मत न्याणीअ जो मथो ढकेस जॾहिं न्याणीअ जे मथे ते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी चादर मुबारक जो टुकड़ो आयो न्याणी जी अखियुनि मां पाणी अची वियो रोई करे चवे थी मुंहिंजा महबूब अहिड़ो प्यार त करे अबे अम्मा भी कोन ॾिनो आ ओ सोना नबी अखलाक वारो नबी आ सोना जल्दी कर पर मुखे कलमो भी पढ़ाए तू भी सच्चो वा तुझो कुरान भी सच्चो वा जिब्रील भी सच्चो वा मोहम्मद तुझो अल्लाह भी सच्चो वा नारे तकबीर शान मुस्तफा अजमत मुस्तफा चमन चमन गली गली चमन चमन गली गली 15 ॾींहं गुज़री विया ये न्याणी रहण आई काफर जी धीअ हुई पर नबी जो अखलाक ॾिसी कलमो पढ़ी मुसलमान थी अबे खे ख़बर ही न मुंहिंजी न्याणी मुसलमान थी वई आहे अबो जो आयो दर खड़काई महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿाहिरि निकिता जी साईं तव्हां वटि मुंहिंजी न्याणी 15 ॾींहं अमानत में ही मूंखे वापसि ॾियो साईं जन घर आया फरमाया न्याणी खे अम्मा तुझो वाइदो पूरो थी वियो अमानत जो वन बाबू वठण आयो थी न्याणी रोए थी चई थी सोना हिन घर खे कीअं छॾिया सोना हिन घर में मूंखे सुकून आयो आहे सोना तव्हां लोलाक जा सरदार तव्हांजी ओभर मूंखे नसीब थी आहे सोना हिन घर खे छॾण दिलि नथी चवे मुंहिंजे साईं फरमायो अम्मा मां मोहम्मद वाइदे खे पूरो कंदो आहियां अमानतदार नबी आहियां मुझी नबूवत ते दाग लगंदो मां अमानतदार सच्चो नबी आ वञो मां वाइदो थियल आ जिते भी रहंदी अखलाक सां हयादार थी रहंदी नमाज जी पाबंदी कंदी दीनदार थी रहंदी ॼण मां मोहम्मद सां गॾु आहे मदीनो परे आ साईं मदीने में सुतल आ साए रोज़े में असां हिते कंबर जे इलाइके में इन ॻोठ में वेठा आहियूं पर हुजूर जी सुन्नत मोहब्बत दिल में आ ॼण महबूब सां गॾु आहे हजरत माद नबी से जो साहबी आ यमन जो गवर्नर तो करे नबी से वन त माद रोए थो साईं सा गड सवारी ते जे माद छो थो रोए जे सोना मदीने को माके जुदा था कयो माद मा मोहम्मद जो हुक्म मा वनो ते इस्लामी हुकूमत संभाल जैसे पो ता को परे होंदम जे माद भली यमन में होजे कई किलोमीटर हजारे परे होजे पर जे मुझे तरीके के अपने दे मा मोहम्मद ते सलात पढ़ दे मूसा मोहब्बत होंदे मुझे तरीके ते हल दे यमन में भी मूसा गड्डा मोहब्बत ही आए ना फरमायो काफर जो आयो त दिसे त न्याणी दरवाजे ते रोए थी काफर तो चे न्याणीअ के भला मुसलमानन जे नबी घर में को दुख ॾिनई मानी न मिलई का तकलीफ आए रोए छो थी जे बाबा ना ना हिन घर में के तकलीफ ईंदी बाबा मां राज़ी हम कोई दुख कोने रोवा इन करे थी त अखलाक वारो नबी आ मां कलमो पढ़ी मुसलमान थी वई आ बाबा तू छो तो जहन्नम में वने तू भी कलमो पढ़ त न्याणी जी भी दिल खुश थे महबूब भी खुश थे घर न हलंदी मैं बाबा कलमो पढ़ न्याणी जी दिल की ख्वाहिश पूरी थी वही रब को उन जे अबे जी दिल में भी ईमान जी दौलत विधी उन भी कलमो पढ़ियो अर्ज पियो कया न्याणी अम्मा फातिमा उहा थी ॿुधाए सोने अलीअ जे ख़त्मे जो अहवाल ॻाल्हि यादि कन विसरी वई अली अलिया अम्मा फातिमा चेती रमज़ान जो महीनो सोनो अली घर में बच्चन के खाइण जे लाइ कुछ कोने मजदूरी जे ख्याल सां सोनो अली थो वञे अज भी कंबर जिले वारो शदादकोट जिले वारो ता भी रमजान में मजदूरी कंदा हो मुझे मुर्शिद अली जी सुन्नत जिंदा कंदा हो जेको रोजो रखी मजदूरी करे यो सोने अली जो तरीको आ मथे ते पटको चेहरे में दाढ़ी सीने में कुरान हथ में जुल्फकार तलवार कुल्ले ते पईया हजरत अली पंहिंजे घोड़े ते वेठो
अम्मा फातिमा चेती घर में कुछ न हो, बच्चन के भी रोज़ो हो। सोनो अली मजदूरी जी ख्याल सां वञे थो त अम्मा चेती मां पंहिंजे महबूब सां शोहर अली सां मोकिलाइण जे लाइ दर ते अचां पई त अली जे चप्पल मुंह मां कननि में आवाज़ ॿुधो। सोनो अली पियो पढ़े बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिक यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़ज़ूबि अलैहिम वलद्दालीन। जेके कुरान वणे हथ मथे करे जो सुभान अल्लाह। अॼु एजाज़ अहमद लाउड बि अहिड़ो खोले ॾिनो आहे जो मां शिकारपुर ताईं दुआ कंदो वञासि। अलाह कंदो जन्नत में भी सोना इको साउंड जो दुकान खोलींदे, उते भी वाइज़ कंदासीं। साईं इब्राहिम हिते वाइज़ कंदे थक ई लगी वेंदे। कुरान जा आशिको दीन जा परवानो अली अलिया मजदूरी करे भी चपन ते कुरान। असां वारा सोने अली जी मोहब्बत जी दावा करण वारा घरों निकरन था त हैंडफोन कनन में विझी गाना था हलाए। चिंचीअ में वेंदई न रक्शे में मुसाफ़िर खणदई भी ते जलाल जो कलाम हलाए। बाबो पियो चए त मां 1999 में या 2000 जी ॻाल्हि आहे। बाबो चए पियो मां उमिरे ते वियुसि त मोटी जो आयमि त हवाई जहाज कराचीअ खां सखर अचां पियो त उन जहाज में भी जलाल जो कलाम पियो हलाए। मां चयो हाणे उमिरो करे आयो हाली त बंदि कर। त पायलट पियो चवे जेसि ताईं जलाल न हलाईंदुमि त जहाज हेॾे होॾे थी वेंदो। मुंहिंजो दिमाग़ बि चए इन ते कलाम ते हलंदो। इहा हालत आहे गाने जे आवाज़ में लानत। जहन्नम जी बाहि जो शीखा तपाए मलाइक विझंदई। सोनो अली तो चे जे मुंहिंजो आशिक आहे त पोइ क़ुरान सां प्यार कर। मां अली सवारीअ ते 8-8 10-10 सिपारा क़ुरान जा पढ़ी वेंदो। तव्हां भी हारी आयो, ज़मीन जा ज़मींदार हो। केतरा ट्रैक्टर हलाइंदा हो, बच्चन जी रोज़ी कंदा हो, जमीन में हर ॾींदा हो। ई सैयद हथ ॿधी अर्ज़ तो करेव जे ज़मीन में बरकत तो चाहे कणक में सारिन में त हर ॾींदड़ ज़मींदार खे चओ हारीअ खे कम करण वारे खे चओ अदा तू भी हाजी इमदादुल्ला जा मौलूद हलाए। साईं मौला मोहम्मद इब्राहिम साहब जो मिठो आवाज़ कुरान जो हलाए। साईं अब्दुल रज़ाक मेखे साहब जो ॿियनि आलिमनि जा बयान हलाए त ज़मीन जे भितर भितर में कुरान जी रहमत वसे। कुरान में बरकत आहे न। ट्रैक्टर वारनि जो त इहो हाल आहे, काथे मस्जिद में नमाज़ था पढ़ूं, ॿार कुरान था पढ़नि त बि लाउड नथो बंदि करे। कुरान सां टक्कर थो खाए, मतां रब नाराज़ थी पवे ट्रैक्टर खे भञी हिते न पुॼारे छॾे। हा कुरान सां टक्कर न खा। अली अलिया मजदूरी तो करे। मुझे मुर्शिद अली के केड़ी मजदूरी मिली। सीरत हैदर करार जा किताब त लिखन। यहूदिया जो बाग हजरत अली उन बाग जे खूह के तो हलाए। अगे जनरेटर कोन हुंदा, बीका न हुंदा, ए सोलर सिस्टम शमसी तवानाई कोन हुंदियूं। अगे पुराने दौर में वडड़ा भी गाल कंदा त खूह हुंदा, डाचियूं उठ हीअं फिरंदा त खूह जे बोकन जे ज़रिए हीअं हेठि मथे जरम पाणी निकिरंदो हो। हज़रत अली हीअं रसे खे हथ में खणी बच्चन जी रोज़ी कमाइण जे लाइ यहूदीअ जे बाग खे पाणी थो ॾे। वरी चपन ते क़ुरान बि जारी आहे। सुभान अल्लाह। क़ुरान पढ़दे 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 मंझंदि जा 12 थी विया। मंझंदि जा 12 थी विया। किताब लिखंदा सोनो अली 15 सिपारा क़ुरान जा पढ़ी वियो। असां वटि त नौजवान हितों कराची वञनि था बि हीअं कैसेट जो हीअं मेमोरी कार्ड में मोबाइल में हैंडफोन विझी कराची ताईं बि लानत जो आवाज़ गाना ॿुधा था वञनि। अड़े मतां एक्सीडेंट में मौत अची वञे। साईं अब्दुल मुजीब साहब बेर वारा अल्लाह उन जी उम्र में सेहत में बरकत करे। हिकिड़े जलसे में मां साईं सां गॾु हुयुमि। अजीब ॻाल्हि ॿुधाई चए अदा सऊदी अरब में मके मदीने दोस्तनि अजीब ॻाल्हि ॿुधाई। चइसि हिकिड़ो एक्सीडेंट थियो, ख़तरनाक एक्सीडेंट थियो। 2 नौजवान उन कार में वेठा हा। सऊदीअ जा रोड बि त भला आहिनि न, अल्लाह माफ़ करे स्पीड में गाॾी हलंदी आहे।
पोचे एक्सीडेंट जो थियो ते उतो जी जका ट्रैफिक पुलिस वारा न मक्के मदीने जा उहे भी नेक बाना अची पोता दिसन त नौजवानन के धक घणा लगलन गाड़ी में तड़पन था त एकड़े ट्रैफिक पुलिस वारे चो त यार हिन जो लगे तो आखिरी टाइम मा अलाए अस्पताल ते भी जीरो रहे अलाए न छो न भला हिन के कलमे जी तलकीन कया ये वेजो आयस चे अदा पढ़ो कलमो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह तो चे हुन जी जुबान ते कलमो अचे न पियो कलमो न आयस गानो चौंदो चौंदो साह निकरियस वरी चो भला हे त वयो भला बे के कलमो पढ़ायूं छो त पुछाड़ी में जेके कलमो नसीब थे न नबी से फरमा मन काल ला इलाहा इल्लल्लाह फी आखिर कलामी फदखल अल जन्नह नबी से फरमा जे मुझे उम्मती के मरण मल बुधो ला इलाहा इल्लल्लाह चे यो जन्नत में वेंदा वरी बेर आया चे उनके भी कलमे जी तलकीन कैसे पर जुबान ते कलमो ही न अचे चे उहो गानो पिया चवन मरण महिल जॾहिं हुननि जी गाॾीअ खे ॾिठोसीं जेका एक्सीडेंट थी त उन्हनि जी गाॾीअ में भी मेमोरी कार्ड में उहो पियो गानो हले जेको मरण महिल हिननि जे चपनि ते हले पियो तंहिंजे करे दोस्तो क़ुरान सां मोहबत हूंदई क़ुरान सां ताल्लुक़ हूंदई त इंशाअल्लाह मरण महिल रहमत जा मलाइका तुंहिंजे चपनि ते क़ुरान जारी कराईंदा असांजो साईं मौलाना अब्दुल्ला चांडियो रहमतुल्लाह अलैह साईं बेर वारन जो उस्ताद हो उन जी मौत जो टाइम अजीब अल्लाह अकबर जने मौत पियो थे त पंहिंजे पुट खे चइबो पुट खटू त खणी आ बिस्तरा त खणी आ मुंहिंजा महिमान था अचनि त साईं चांडे साहब खे पुट चयो काथे न महिमान बाबा दर ते त कोई कोने चे पुट तूं नथो ॾिसे मुंहिंजो अल्लाह मूंखे ॾेखारे थो चांडियो भी चांडियो हो अब्दुल्ला साईं जे मदीने जा मौलूद जो चया त हाजी इमदादुल्ला पढ़दो आ बुधी अखिन में पानी अची वेंदो आ पुट के चे तू नथो ॾिसे जने मलाइक वेझो आया त साईं चांडे साहब मलाइकन के चो एडा जणा छो आया हो मां त फकीर कमजोर मौलवी आ हिकड़े साईं हला हा या कुरान जी आयत सच्ची थी इन्नल्लज़ीना क़ालू रब्बुनल्लाह जिन शख्सन चयो असांजो रब अल्लाह वा ता भी हथ मथे करे चो असांजो रब अल्लाह वा सुमस्तकामू वरी इन गाल ते मजबूत थी बीठा लाह चाड़ा आया पर तौहीद खे न छॾियो गैरत वारा तौहीद ते रहा चेतो ततनज़्ज़ल अलैहिमुल मलाइका अल्ला तखाफू वला तहज़नू व अबशिरू बिल जन्नतिल्लती कुंतुम तुअदू कुरान सचो आ जेको खणी आयो वो मलाइक जिब्रील भी सचो कुरान जे सोने मोहम्मद जे कल्ब ते लथो सोनो मोहम्मद भी सचो कुरान जे शहर में आयो मक्के मदीने में वो शहर भी सच्चा कुरान जे मोकलियो रब्बुल आलमीन वो रब भी सचो ऐ चे तो मरण महिल मलाइक चवंदस अखि बूट त जन्नत जा दरवाजा खुलल थी हा छल कलमो नसीब थे इए त मुर्शिद अली जो बाबो आ भी मरण महिल कलमो नसीब न थो थे नबी साईं जो चाचो आ भाइटो इलाज तो करे मिठो मोहम्मद चाचा मां मोहम्मद जे कन में कलमो पढ़ तभी अल्लाह को जन्नत वठी दींदो शुक्र कंदो कर मुगेरी साहिबो मक्सी साहिबो चांडा साहिबो बिरोई मेंगल साहिबो शुक्र कंदो कर जो अल्लाह मुवहिद जमात सां ताल्लुक रखाए कुरान जी महफिल में वियायो थी न त जे नथो घुरई त बेपरवाह वा हा साईं नबी जो पुटा भी जहन्नम में उछलाए हजरत नूह अलैहि सलाम जो पुट जहन्नम में वियो हा साईं नबी जे आडो खुदा केडो बेपरवाह वा वरी इब्राहिम अलैहि सलाम पुट नबी आ वरी पी के जहन्नम में उछलाए खुदा के कंहिंजी परवाह ही कोने हजरत लूत अलैहि सलाम अल्लाह जो नबी आ गड बिस्तरे में सुमण वारी शरीक हयात घरवारी क़द्दरनाहा मिनल गाबिरीन नबी जी घरवारी के जहन्नम में उछलाए अल्लाह अकबर अल्लाह अकबर असांजो महबूब इमामुल अंबिया है ताजदार मदीना है नबियन जो भी नबी आ जंहिंजो नालो पंहिंजे नाले सां गॾु लिखायो थे ला इलाहा इल्लल्लाह
मुहम्मदुर रसूलुल्लाह। तड़ी तक के चवण वारे चौना रब का प्यारा नाम मोहम्मद, सबसे प्यारा नाम मोहम्मद, चांद से रोशन नाम मोहम्मद, दूध से सुथरा नाम मोहम्मद, आंख का तारा नाम मोहम्मद, तकबीर में कलमे में नमाजों में अजानों में है नाम इलाही से मिला नाम मोहम्मद। नारे तकबीर, शान मुस्तफा, अज़मत मुस्तफा। आजान में गड्डो, तकबीर में गड्डो, अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह, अशहदु अन्ना मुहम्मदुर रसूल, अत्तहियातु लिल्लाह वस्सलावातु वत्तय्यिबात, अस्सलामु अलैका। जे ये लफ्ज न चवे तो नमाज के कारे कपड़े में वेड़े बूथ में हणास कबूल ही न कया। वरी दुआ में मुझे सोने ते दुरूद न पड़े तो दुआ ही न कबूल किया, आसमान में टंगे छॾिया। महबूब एडो प्यारो आ, जिते मुझी तारीफ आ उते सोना तुझी तारीफ आ। पर पो भी मुझो सोनो तो चे मेराज जी रात तो चे मुझा अल्लाह अज मां मोहम्मद तोड़े तोहफो खणी आवा। अल्लाह फरमा सोना केड़ो तोहफो आंदो दी चे, या अल्लाह अज मेराज जी रात अर्श मौला ते मां नबी उहो तोहफो खणी आवा जेको रब तुजी ज़ात वट आहे भी कोन, थींदई भी कोन, हूंदई भी कोन। माता को पुछा तो गुल मोहम्मद जे गोठ वारो अल्लाह वट कंहिं शइ जी कमी आहे? हर शइ हुन जी आहे। मलहुल मौला फलहुल जी महबूब छा खणी आवां जेका मां अल्लाह वट कोन्हे? ते रब हिकड़ी शइ अहिड़ी अथी जेका तुंहिंजी ज़ात वट आहे ई कोन, न थींदई न हूंदई न ईंदई। या कचहरी हले थी काथे? ओ अर्श मौला ते जुतीअ सां महबूब अर्श ते वेठो आहे। अल्लाह फरमाए सोना केड़ी शइ आहे जेका मां वट कोन्हे? नबी सोनो कायनात जो सरदार रब जे कदमन में सजदे में किरी पया, फरमा अल्लाहुम्मा ला उसी सनान अलैक कमा असनैत अला नफ्सिक। या अल्लाह मां मोहम्मद जो आजिज़ी खणी आवां, निवड़त जो तोहफो खणी आवां। जेको आजिज़ थींदो वो रब न थींदो। मां मोहम्मद के झोल खणी रब तोखो पिनण में मज़ो ईंदो आ, रब तोखे ॾियण में मज़ो ईंदो आ। तॾहिं त हाजी मुरसल दीन चवंदो आहे न, सदाई सॾींदो रह तूं रुगो घुर अल्लाह खां, न सॾ गैर खे ओ मुशरिक रुगो घुर अल्लाह खां। भिटाई के मञींदा हो न? शाह अब्दुल लतीफ भिटाई छा थो चए? जे भाए जोगी थिया त रिली खणी न रुलो। भिटाई तव्हां असांजो मुवहिद आहे। हा मां वियुमि सेवण जी दरगाह खां अंदर लाल कलंदर दरगाह खां 70 किलोमीटर अंदर झांगारा बाजारा, इते बड़े जबल ते मुझो जलसो हो। 25 नवंबर रात जो 11-12 बजे वडी जमात आई। अल्हम्दुलिल्लाह हेड़ी जमात जा 3 पिंडा लॻा। एडो सी हुजे जो मौलवी असां रात जो स्टेज ते कंबल पाए वाइस पा कयो। नवंबर में सी जबल ते माके जो साईं अज ता इते ता वाइस कयो जो सेवण जी सिंध जी जमीन को 3500 फुट मथे कुरान था पढ़ो। मां चयो एॾी असांजी गाॾी कीअं हलंदी? चइसि अल्हम्दुलिल्लाह एॾी बि गैस निकिती आहे, सिंध जा खज़ाना रब भरे छॾिया आहिनि। सिंध में एॾा खज़ाना आहिनि, हे त हुकुमराननि सिंध खे लुटे सफ़ा ख़तम करे छॾियो आहे। न त हिकिड़े बुज़ुर्ग त चयो त जेका क़ुरान शरीफ़ जी सूरत रहमान लथी आहे न, जंहिंमें अलाह तो चए फबी आला रब्बिकुमा तुकज़्ज़िबान, अलाह जी कहिड़ियुनि कहिड़ियुनि नेमतुनि जो इनकार कंदो। कि मूंखे त ईअं थो लॻे ॼण सूरत रहमान लथी सिंध सूबे जे लाइ। एॾा ज़ख़ीरा आहिनि। हा साईं, पोइ उते सेवण वारी दरगाह ते मथे रोड ठाहियो अथऊं, हिते झांगारा बाज़ार खां मथे बड़े जबल ते। अल्लाह वाह जो मज़ो हो। रात जो 12 बजे ताईं कुरान जो जलसो हलियो। अल्लाह अकबर कबीरा। मूंखे त अबू बकर सिद्दीक़ याद अची वियो। मां चयो असां 3500 फुट जबल ते नथा चढ़ी सघूं, गाॾीअ ते चढ़ूं था बि मथे में सूर थो पए, असांजा कन बंदि थी विया। है अबू बकर तोखे सलाम आहे, 6000 फुट ते मिठे मोहम्मद के कुलनि ते खणी कीअं जबल जो रस्तो पार कराए। नारे तकबीर, शान मुस्तफा, शान अबू बकर सिद्दीक, शान उमर फारूक। अल्लाह अकबर। छा तो चे भिटाई घोट तो चे जे भाए जोगी थिया त रिली खणी न रुलो। कावड़ जी विया कोड़ी कोड़ी दवा भी थोड़ी ॾेई वेंदा न, मरीज़ खे शफ़ा ॾींदी आहे।
भिटाई तो जे भाए जोगी थिया तरिली खणी न रुलो वेड़े वेग वजूद में करे हे किड़ाई जो हुल्लो भिट जो शाह लतीफ चवे तू पाण आगे अमलो छो पिने पेना गन खा पीर कलंदर शाह भिटाई आगिन के ई कोह परे सड नल के घुर नल खा वंज न पिनण लाए पंध करे भिटाई तो चे पिना दर न पिन मता पिन दे पूराई न पवई भिट जो शाह लतीफ चवे ना उन जो पिन जेको दातर सारे देह जो फकत आगे मिलंदो सब कुछ धनी बादशाह खां उर्दू में चवंदो आहे न असां वारा छा था चवनि मुरीद मुर्शिद कुछ लेके आओ कुछ लेके जाओ असां मौलविन जो हाल इहो आहे कंहिंखे तावीज़ लिखी ॾींदा आहियूं बि नज़र खीसे ते हूंदी आहे अलाए साओ नोट ॾींदो अलाए कारो पंहिंजा हो न तॾहिं त पंहिंजनि सां अहिड़ी ॻाल्हि कबियूं पैसे जी कंहिंखे ज़रूरत न आहे असां मुलनि जो पंहिंजो हाल इहो आहे लिखंदासीं तावीज़ नज़र हेॾे हूंदी त हे मुरीद अलाए साओ नोट ॾींदो अलाए ॻाढ़ो ॾींदो छो त असांजो हाल इहो आहे कुछ लेके आओ कुछ लेके जाओ खाली हाथ आओगे खाली हाथ जाओगे पर मुझो रब अकमुल हाकिमीन छा तो चवे कुछ न लेके आओ सब कुछ लेके जाओ दामन खाली लेके आओ रहमत से भर जाएगा हाणे भी बीठो आहे मुझो रब पेरे आसमान ते रोज तो ऐलान करे रमजान जो महीनो थी अच मां अल्लाह के इलाज कंदो आहियां हाणे रब तो फरमाए मां पाण तो ॾे आयो थमाए हाँ साईं नबी साईं जो चाचो वा नबी इलाज तो करे चाचो कलमो न तो पढ़े नबी जी अखियुनि में पानी अची वियो ओ दुनिया वारो सैयद हबीबुल्लाह शाह रोए मौलाना गुलशन हैदरी रोए साईं मौलाना मोहम्मद इब्राहिम मेखो साहब रोए असां के जमात परचाए के अबो परचाए के अम्मा परचाए के भेण भाइर परचाईंदा पर मदीने वारो साईं मक्के मदीने में रोईंदो त रब जो अर्श लुॾी वेंदो अल्लाह फरमायो जिब्रील जी रबे जलील मन मुझो सोनो रोए थो सोने के परचाया चवे छो थो रोए अल्लाह जो हबीब तो चे मौला किए न रोवा चाचे जो मौत थी वियो कुफर ते सजी उम्र खिदमत के कलमो नसीब न थियो अल्लाह फरमायो जिब्रील मुझे महबूब के चो रो न सोना तुझे हथ में हिदायत नाए इन्नक ला तहदी मन अहबबत वलाकिन अल्लाह यादी मन यशा हिदायत तुझे हथ में नाए ओ सोना तुझो कमा फज़किर इन्नमा अंत मुज़क्किर वाइज कर नसीहत कर बाकी तू को दारू को नाए या अय्युहर रसूल बल्लिग मा उनज़िल इलैका मिर रब्बिक सोना तू तबलीग कर जेके मां रब घुरा उनके कलमो नसीब थींदो तरे त हाजी इमदादुल्लाह चवंदो आहे न पुराणे मौलूद में जेके की न घुरे सो की न वरे जल्दी गाला साईं भी अचण वारो वा गाल खत्म कंदुम 10 मिनट बचान मुंजा जेके की न घुरे सो की न वरे तोड़े गोस नबी तलकी न करे भला कलमो अबू जल की भरे जेके पान करे गुमराह भी तू मिठा मालिक तू ऐं खालिक तू माबूद भी तू अल्लाह भी तू मोहताज पैगंबर पीर सबई आए बारी बेपरवाह भी तू मौलाना दुआ कर तशल खात्मो कलमे ईमान सा थे गाल हले पे सोने अली जी याद कने विसरी वे मेरे ये गाल मो गाल तौहीद जी निकी त कुछ तौहीद जो मजो बुधायो अल्लाह शल खात्मो तौहीद ते करे अच त मोटी ता पांजे मौजू ते सोने अली जे खत्मे जो हवाल हले पियो याद है न मंझन जो 12 बजे ते अली 15 सिपारा पड़ी वियो 12 बजे का वो हजरत अली यहूदी के चो 2 कलाक मोकल कंदो मजदूरी ता छो मां अली जी 24 कलाक जिंदगी मोहम्मद सोने जी सुन्नत ते हलंदी है अली छा कंदे 2 कलाक जे नबी जी सुन्नत आ उनारे में डी वडो थींदो आ रात नंढी थींदी आ केलूलो कंदोस 2 कलाक मां अली निंड कंदम के वण जी शाम में त इन सुन्नत जे करे जिस्म में बीमारी न थींदी आ तरे ते एकड़े ईसाई चयो अली तवा पांजे रब जी अल्लाह जी घणा कलाक इबादत कंदा हो
हजरत अली उन ईसाई के चो अल्हम्दुलिल्लाह मुझी 24 कलाक जिंदगी रब जी इबादत में आ। ईसाई परेशान थियो अली इहो कीअं 24 कलाक असां ईसाई पंहिंजे गिरजा घर में 3 कलाक 4 कलाक माबूदन जी इबादत कंदा आहियूं। अली तूं कीअं 24 कलाक भला बशरी तकाज़ा भी आहे बैतुल खला में भी तवींदा हूंदो मानी भी खाईंदा हूंदो निंड भी कंदा हूंदो। हजरत अली ॻाल्हि समझ में नथी अचे ता मुस्लमान कीअं 24 कलाक इबादत था कयो। अली से फरमायो अच त समझाया मां अली जो उथण वेहण खाइण पीअण सुमण गमी शादी ॾींहं रात मां अली जो कदम कदम लक़द कान लकुम फी रसूलिल्लाह उसवतुन हसन नबी जी सुन्नत तरीके ते हलंदो आ ॼण मां अली जी 24 कलाक जिंदगी इबादत आ। तव्हां बि इरादो कयो नबी जी सुन्नत ते हलंदासीं पोइ तव्हांजी निंड बि इबादत आ। हाणे सोनो अली सुम्हे थो असां त रात जो सुम्हंदा आहियूं चवंदा आहियूं गादीला हुजनि विहाणा हुजनि ईअं निंड न कंदुमि 3-4 रिलियूं हुजनि कंबल हुजनि। अली अली आ वण जी शाम में सुतो पियो आहे मिटीअ ते सुतो पियो आहे न रिली न विहाणो। मौलाना विहाणे जी जाइ ते हजरत अली साईं ईअं सिर या पत्थर ॾेई सुतो पियो आहे तॾहिं त नबी साईं फरमाईंदो अली तूं अबू तुराब आहे मिटीअ जो अबो आहे। अली अली बिस्तरो ई न रिली न या रसूल अल्लाह केॾा बि सिंगार कयूं वरी बि त महिमान मिटीअ जा आहियूं वरी बि त मिटीअ में हलंदासीं। अली साईं खे नबी साईं फरमायो अली मुबारक हुजई अली तूं वॾे कमाल वारो आहे जो मेराज जी राति मां मोहम्मद जन्नत में तुंहिंजो बंगलो ॾिसी आयुसि। अली तुंहिंजो घर अल्लाह मां मोहम्मद जे घर जे साम्हूं ठारायो आहे। जॾहिं सुम्हे थो वण जी लाम में तलवार टंगियई हजरत अली हाणे आसमान दे तके रब साईं के अजीब लफ्ज बुधाया सुभान अल्लाह कर द बुधाया जागो था न। हजरत अली तो चे रजीना किस्मत अल जब्बार लना इल्मुन वलिल जुहाल मालून ओ मुझा अल्लाह मां अली तुझी तक़सीम ते राज़ी आया रब जाइलन के माल ॾिनो थी मां अलीअ खे क़ुरान ॾिनो थी। माल वारे जा दुश्मन घणा क़ुरान वारे जा यार घणा। हीअं खीसे में 5000 खणी वन कंबर खो मोटी आ त खीसो खाली अहिड़ी महांगाई आहे 1000 जो नोट ॼण 100 रुपए थी वियो आहे। अल्लाह मुल्क पाकिस्तान ते रहम करे। अगे 2015 में उम्रे ते वियासीं त 35 रुपया रियाल हो हाणे रियाल भी 76 रुपए जो थी वियो आहे। अल्लाह अल्लाह अकबर महांगाई आहे माल ख़र्च कंदे ख़त्म थी वेंदो पर क़ुरान ॿुधाईंदे त ईमान वधी वेंदो। हजरत अली तो चे मरी वेंदे कफन भी या नसीब कफन के खीसो भी कोन्हई पर जे कुरान सां यारी रखंदे कुरान तो सां कब्र में भी गॾु पुलसरात ते भी गॾु कुरान तोखे इंशाअल्लाह जन्नत जे दर ते छॾे ईंदो। हजरत अली वरी नमाज पढ़ी ज़ोर जी वरी मजदूरी कयई शाम थी घर मोटियो अम्मा फातिमा चे दी सौदो सामान वठी आयो रोज़ेदारनि जे लाइ वेझो जो अचां अली अञा घोड़े तो न लथो अली जे चप्पल मो आवाज आयो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहू कुफुवन अहद कुल अऊज़ु बिरब्बिल फलक। ये लफ्ज बुधी इमाम हुसैन जी अमर चयो ओ सोने हुसैन जा बाबा अली समझ में गाल न आई घरों वे सुबह पेरों सिपारो मोटी आवा ट्रेपारी थी या सस आखिरी सिपारे जो आखिरी सूरतों था पढ़ो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे प्यारे हासे सोट हजरत अली से शाह जवाब दिनो ओ फातिमा तुझे बाबे मोहम्मद रसूलुल्लाह जो चवा त अली माल कुरान वल कुरान मा अली अली कुरान सां गॾु हूंदो आहे कुरान अली सां गॾु हूंदो आहे। फातिमा मां सुबुह जो मज़दूरी ते वेंदो आहे शाम जो मोटींदो आहे 7 कलाकनि में सॼो कुरान पढ़ी वेंदो आहे। हाणे बि असां वटि अलाह सां अहिड़ा कुरान जा कारी ॾिना आहिनि जो शेखुल अरब वल जब हज़रत से कारी मोहम्मद अली मदनी अल्लाह उनजी क़ब्र ते रहमत करे हा साईं रहमतुल्लाह अलैह जवानी हूंदी हुअसि 3 ख़त्म रमज़ान में करदो हिकिड़ो मके मदीने में ॿियो कराची जे बिनोरी टाउन मदरसे में 3 शिकारपुर में
अज भी ता मोबाइल ते सर्च कयो नौजवान यूट्यूब ते कारी मोहम्मद अली जो ख़त्म लिखियो त बाकायदा माशाअल्लाह ॾिसंदो त 10 कलाकनि में साईं मदनी साहब सॼो क़ुरान पढ़ियो। असां मथे ते पटको सैयदन इन करे पातो आहे असांजो मुर्शिद अली भी पिटके वारो न हो, पटके वारो। असां दाढ़ी छो रखी आहे? अल्लाह जो कसम हे उलमा वेठा आहिनि, हे अच्छे दाढ़ियुनि सां वेठा आहिनि बुज़ुर्ग, असांजी दाढ़ी चमके थी। असां दाढ़ी इन करे रखी आहे त करबला जे मैदान में जेको जवान शहीद थियो न इमाम हुसैन साईं रज़ी अल्लाह अन्हु, उन जे चेहरे में पंहिंजे नाने मोहम्मद जी सुन्नत दाढ़ी मुबारक सीने ताईं चमके पई। ए पटको, ए दाढ़ी, ए सीने में कुरान, इहो ई त करबला जो ॾाजो आहे। करबला जो वाक़ियो बयान कजे त 3 कलाक लगी वेंदा, पर पोइ बि मां करबला जो ख़ुलासो तव्हांखे इहो थो ॿुधायां त सैयदन सजदो न छॾियो, बीबिन पर्दो न छॾियो। सही थो चवां ग़लत? करबला में सबक इहो मिलियो त सैयदन सजदो न छॾियो, बीबिन पर्दो न छॾियो। ॿुधो ॿुधो, इमाम हुसैन साईं खे त 5 मुहर्रम ते चवनि पिया, इमाम हुसैन तो चवे शिमिर पली त जंग बंद कर, नाने मोहम्मद जी नमाज जो टाइम थी वियो आहे। अल्लाह अल्लाह। करबला में अली असगर जो जनाज़ो पियो आहे, अली अकबर जो जनाज़ो पियो आहे, शहीदन जा जनाज़ा पिया आहिनि। सोनो हुसैन तो चे जंग बंद कर, नाने नबी जी नमाज पढ़ा। शिमिर पली तो चे जंग बंद न थींदी, चे न कर त न कर, तीरन ऐं तलवारुनि जी बरसात में भी मां नमाज न छॾींदो। हाणे सदायो हेतरी चांहि जे कोप ते नमाज वई, यारनि जी महफ़िल में नमाज वई, छाजी नमाज, छाजो क़ुरान। हे शहीदनि जा जनाज़ा प्यान त बि सुणो हुसैन तो चे नमाज न छॾींदासीं। ज़ालिमो भला पाणी त ॾियो, वुज़ू त कयां, चे पाणी बि न ॾींदासीं। चे तो ठीकु आहे पाणी न ॾियो त न ॾियो, मुंहिंजे नाने नबी जे क़ुरान में रब जो फ़ैसिलो आहे, फतयम्ममू सईदन तय्यबा। जेकरे पानी न मिले त पोइ मिट्टी भी पाक आहे। करबला जी मिट्टी सां तयम करे भी नमाज न छॾींदुमि। घणा बचान मुंहिंजा सिपाही, सोना 40 ॼणा बचान, चे 20 ॼणा ज़ालिमनि सां मुंहुं ॾियो, 20 ॼणा करबला जे मैदान में मां हुसैन जे कड जमात सां नमाज पढ़ो। तॾहिं त कि अल्लाह वारे चयो न, जिसकी हिम्मत पर अलीउल मुर्तज़ा को नाज था। महीनो रमज़ान जो आहे, मूंखे साईं अब्दुल हफ़ीज़ साहब मौलाना गुलशन अदरी जो साईं तू सैयद अहल बैतन जो शान। जिसकी हिम्मत पर अलीउल मुर्तज़ा को नाज था, उस नवासे पर मोहम्मद मुस्तफा को नाज था। यूं तो सजदा करने वाले बहुत हैं सारे बंदे, पर हुसैन इब्न अली का और ही अंदाज था। तो कटा कर गर्दने बतला गए करबला वाले, कि कभी बातिल के आगे झुक नहीं सकते खुदा वाले। अल्लाह अकबर। हाँ साईं, इमाम आली मकाम करबला में तीरन और तलवारन जी बरसात में नमाज पढ़ी। अली बाबा नबी नाना, शराफत हो तो ऐसी हो, चले खंजर करे सजदा, इबादत हो तो ऐसी हो। अज पक्को वायदो कयो तो असां कुरान के न छॾींदासीं, असां नमाज के न छॾींदासीं। 5 नमाज़ूं ॾिनई, नबी से फरमाइए 5 ही नमाज़ा तव्हांजे लाइ फ़ाइदो अथव। जिस्म जा हवास भी 5 अथव। अखियुनि सां ॾिसण जो हवास, कननि सां ॿुधण जो हवास, नक सां सिंघण जो हवास, ईअं हथ सां छुअण जो हवास, ऐं ज़ुबान सां चखण जो हवास। त 5 नेमतूं ये अल्लाह ताला तव्हां असांखे ॾिनियूं। कहिड़ियूं? ॾिसण, ॿुधण, चखण, सिंघण, छुहण, ये 5 नेमतूं। अल्लाह जे हबीब खे फरमायो, उलमा भी लिखियो आहे त नबी से फरमा मुंहिंजी उम्मत खे अल्लाह 5 नमाज़ूं ॾिनियूं त जीअं 5 नेमतुनि जा महबूबत जा उम्मती मूंखे सदको ॾेई छॾनि। पोइ जे बेनमाज़ी थी मरंदे त मथां क़यामत ॾींहुं अल्लाह अंधो करे न उथारे। हा साईं। ऐं ॿियूं बि फरमाए 5 नेमतूं अथव, 5 नमाज़ा पढ़दो त अल्लाह खे ॼण सदको ॾेई छॾेव। कहिड़ियूं? फरमाए रोटी, कपड़ा, मकान। मानी भी अल्लाह जी नेमत आहे, रब बुख ते नथो विहारे। हाँ इंशाअल्लाह, ठीक है, ठीक।
तवज्जो कयो बाबू असदुल्ला जी हिकिड़ी नात थींदी ऐं सभिनी बीमारनि जे लाइ बि दुआ थींदी अल्लाह शफ़ा ॾे। मां आख़िरी ॻाल्हि थो कयां, मानी इहा अल्लाह जी नेमत आहे। चलो रब तव्हांखे सदाईं तव्हांजे दस्तरखाने खे आबाद करे, रब तव्हांजे घरनि मां बुख ख़तमु करे। ॿियो घर बि नेमत अथव, पुछा कयो उन्हनि खां जिन जा घर लुड़ी विया, रोडनि ते वेठा सैलाब में वीचारा, घर बि नेमत आहे। टियों घर वारी बि नेमत आहे। सियारे में तव्हां पुछा कयो कुंवारनि खां जिन जी शादी न आहे थियल, अलाह कंदो उन्हनि जी बि थी वेंदी। घर वारी बि नेमत, हिते त वॾी आमीन था कनि। हा साईं, इहा ॻाल्हि वणी वई शुक्रनि खे। घर वारी बि नेमत आहे। नबी से वमा घर वारी जो क़दुरु कयो, इहा नेमत अथव। ऐं चौथी नेमत मुंहिंजे साईं फरमायो, हिकु त रोटी कपिड़ा मकान, फरमायो पंजो चौथी घर वारी बि नेमत आहे, त सवारी बि नेमत आहे। कंहिंखे कहिड़ी सवारी आहे, कंहिंखे कहिड़ी आहे, इहा बि अलाह जी नेमत अथव। पोइ इन पंजनि नेमतुनि जो अलाह खे जेकॾहिं बदिलो ॾियणो आहे, सदको ॾियणो आहे, ॾेई त न सघंदासीं, कमज़ोर ऐं फरमायो जेको 5 वक़्त नमाज़ थो पढ़े ॼणो अलाह खे नेमतुनि जो सदको ॾेई छॾे। हा, ऐं ॿिया 5 वॾा इम्तिहान बि अथव। क़बर बि इम्तिहान आहे, आलम बरज़ख क़बर इम्तिहान आहे, मौत बि इम्तिहान आहे, सकरात ॾाढी ॾुखी आहे, पर नमाज़ीअ जो इंशा अल्लाह पीउ माउ जी ख़िदमत करण वारे जो कलमे सां साह निकिरंदो। हा, क़बर बेनमाज़ी जी पासीरी सां मिलंदी, नमाज़ीअ जी एॾी खुली वेंदी क़बर जाते नज़र खुटेसि। ऐं टियों नबी साईं फरमायो, टियों इम्तिहान अथव आलम महशर में माण्हू परेशान हूंदा, पर नमाज़ीअ खे मां मुहम्मद सुञाणींदुमि, छो त हिन जा उज़वा वुज़ूअ जे करे चोॾीअ जे चंड खां वधीक चमकंदा। ऐं चौथों इम्तिहान पुल सिरात आहे, वार को सनी तलवार को तिखी, इंशा अल्लाह नमाज़ी ईअं गुज़रदा जीअं बिजली जो चमकार थींदो आहे। पंजों इम्तिहान नबी से फरमायो, पंजों इम्तिहान तव जाते अमल तौरबा, उते इंशा अल्लाह नमाज सही निकिती त ॿिया अमाल बि सही निकिरंदा। अल्लाह तव्हां असांजी हाज़िरी क़बूल फरमाए, अल्लाह तव्हांजे ॻोठ खे आबाद फरमाए, मस्जिद खे आबाद फरमाए, ज़िंदगी रहंदियूं वरी पे मुलाक़ातूं थींदियूं। वमा अलैना इल्लल बलाग।